हिकिड़ो फिल्म जो गानो ॿुधो, दिल के टुकड़े हुए हजार, कोई वहाँ गिरा कोई यहाँ गिरा। मर्याद लाइक जो खानदान बि वियुसि जो कणो कणो थी हल हिक ॿिए जा जानी दुश्मन थी पिया। माना त हाणे फसल पची थियो आहे रास, हाणे लापारो कंहिं में विया। अहिड़ो को शैतानी चकर हलाया, अहिड़ो को शैतानी चकर हलाया, माना मिल्कियत मां 2-3 ॿार मूंखे कहिड़ी ट्रिक कया, कहिड़ी छो छा थई कहिड़ी आंगुरनि ते ॻणप पियो करी, ई सोची छा वेठो? मुरादी मां त इहो सोचां थो पियो त हींअर जेको इहो माहौल थो पियो हले घणो घणे खां अलॻि लॻो पियो आहे, हिक ॿिए सां ॻाल्हाइनि ॿोलाइनि कोन था, नातुर सालार सां कोन थो पियो, रनूं हिक ॿिए सां अटकियूं पयूं। जेकॾहिं मूंखे हींअर कुझु न मिलियो त क़यामत ताईं कुझु बि कोन। मुरादी त ख़ैर सां बानो का पंहिंजो हिसो वठी आई, 2 ॿकर वठी आई आयांसि 2, ख़ैर सां उज़ई वारी ईद ताईं 70-80 हज़ार करे वेंदा। पर मुंहिंजी अखि ते मेरो जे बनी इहा तो वो ट्रिक वेड़ाया त ने मां 2-3 ॿार बनीअ जा कीअं कढां। या जानवरनि वारी सोच न रख, का वॾी सोच रख। हा थोरो थोरो करे खा, न त उबतो टंगे छॾंदई। अहिड़ो सवलो खाइण हुजे हा न त सालार अॼु ॾींहं ताईं सॼी वञी पंहिंजे नाले लिखाराए छॾे हा। तो बानूअ खां इहे 2 ॿकर वरिता की मूंखे रुॻो टल ॿुधाए। इहो मुंहिंजे हथ जो खेल आहे, हाणे तूं छॾ ने किसे खे। आउं त चवां थी सालार खे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए, उहे जेका कुंडी में अथनि या काहे अच सॼी उमिरि वेठो खीर पी जाए। ॻाल्हि तूं सही थी करे, जेके वॾेरा न के पंहिंजी बनीअ मां भितर बि खणण कोन ॾींदा, पर हा में हिकु आहे थी सघे। चङो हाणे जेको आहे न, हाणे इहे न चइजां त वञा थो खंड पती वठी थो अचां, खंड पती त घर में हूंदी न, बाक़ी खीर नाहे त आउं काढ़ो ई चाढ़े थी अचां, पोइ वेही गॾिजी पीऊं था। वारो कर, मां पाण चांहि खां सवाइ बता तो बाथू खाईंदो, वो छोरो वारस बि कोन्हे। हाणे इहो काढ़ो काढ़ तूं बि पी मां बि पियां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।